राजन किथे आहे? घर ॾे आओ। तूं वञो न रोक, जेकॾहिं ॿाहिरि निकितो त होश मां निकिरी वेंदो। ठीक है सौटर। भली आए मुराद, वे वे। रुस्तम, मां हिते वेहण लाइ कोन आयो आहियां, तोखां फ़ैसिलो वठण आयो आहियां। वे, थधो थी मुराद खान, वे। ॻाल्हियूं बि निबिरंदियूं पर होश मां न निकर। वे त सही, वे त सही। राजन, तूं मूंसां जहिड़ो वारगी पियो करीं? मूंसां जंहिं मां पहुची ते पवां त तव्हांजा घर ॾाराए पट करे ॻोठ खे भाई उजाराए छॾियाव। तव्हां सॼे ॻोठ खे सिर विकाइण जी जॻह ई न मिले। तूं छा सम्झी थो त असांजे मथां इहा छत खसिजी वेंदी ऐं असां तोखे ज़िंदगी सुकून सां गुज़ारण ॾींदासीं? न शाहनवाज़ खान, न। असां खां वधीक तुंहिंजो बदतर हशर कंदासीं। तुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन ट्रामो करे छॾींदासीं, छो त तूं राज़न जी रम्ज़ खां वाक़ुफ़ आहीं। राज़न जे राज़ खां तूं वाक़ुफ़ न आहीं। निकिरी वञो, मां चवां थो हींअर जो हींअर हितां निकिरी वञो। ओसि ताईं तव्हांखे माफ़ न कंदुसि जेसि ताईं मुंहिंजे कदमनि में किरी गोॾनि ते वेही माफ़ी न घुरंदो। जेकॾहिं असां तुंहिंजे गोॾनि ते आयासीं न, तुंहिंजी लेवल करण जे लाइ तुंहिंजा गोॾा कपे छॾींदासीं। बस कर पंहिंजे कद पुत खां घणो ॻाल्हाए चुको आहीं। बस, तव्हां जहिड़नि जानवरनि खे गोॾनि ते कीअं झुकाइबो आहे इहो फन मीर शाहनवाज़ खान खे खूब ईंदो आहे। तूं बि हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ शाहनवाज़ खान। तूं राज़न जी रम्ज़ खां वाक़ुफ़ आहीं, राज़न जे राज़ खां तूं वाक़ुफ़ न आहीं। हिकु ॾींहुं उहो बि ईंदो जो तूं गोॾनि भर झुकी करे असांजे दर जे साम्हूं असां खां ई माफ़ी वठंदे कोन बख़्श कंदासीं तोखे। त पोइ अॼु खां बाद में जंग जो ऐलान सम्झो, ऐलान। छो त जे दौलाब जे ददकनि सां ककर वसाए कर दरिया त चा छुटी वञे ॿाहिरि। अचो सोच, हाणे इन्हनि ॿिन्हिनि उठनि खे पहाड़ जे हेठां आणो ई पवंदो। पोइ हिननि खे ख़बर पवंदी त मीर शाहनवाज़ कंहिंखे छॾींदा आहिनि। मूं सोचियो त मंसूर खान तूं लाक़ब जी हवा खाइण खां पोइ तुंहिंजो दिमाग़ जाइ ते अची वियो हूंदो ऐं तूं पाण खे संभाले वरितो हूंदो, पर तूं त अञा बि वधीक सरफिरियो थी वियो आहे। डीएसपी साहब, जेकॾहिं तव्हां सां जहिड़ो मुंहिंजी ज़ात मुतलिक़ हुजे हा न त मां हेठि ज़रूरु लहां, पर जेका पोइ ही जंग चोटी आहे न, इहा 7 करोड़ आवाम जी आवाज़ आहे। सिर्फ़ मुंहिंजी आवाज़ न, हर उन सिंधीअ जी आवाज़ आहे। पोइ तव्हां ई ॿुधायो त छा मां इन मंशूर तां हटी वेंदा? छा मां इन जदोजहद खे छॾे ॾियां? जेल जी सख़्ती खां बचण लाइ हिन क़ौम सां गद्दारी कयां? न डीएसपी साहब, न। इहा त माउ मूंखे सुठी न आहे प्यारी। त पोइ मंसूर खान तो लाइ त फाई पकी आहे। इहो त मूं लाइ शान आहे। डीएसपी साहब, यकीन कयो त मूं बि इहा ई दुआ घुरी त हिन मज़लूम क़ौम जे हक़ लाइ विढ़ंदे विढ़ंदे मौत अची वई। मौत त हर कंहिंखे अचणो आहे ऐं हर को मरणो आहे। को खट ते मरे थो, को एक्सीडेंट में, तो को वरी बुज़दिल ऐं कायर जी मौत मरे थो।
पर इन सिंध जा सच्चा सपूत मौत सां मुस्कुराए मिलंदा आहिनि ऐं खिलंदे खिलंदे सूलीअ ते चढ़ी वेंदा आहिनि। डीएसपी साहब यकीन कयो त मुंहिंजे हिन मौत ते सिर्फ़ मूंखे न पर मुंहिंजी हिन मज़लूम क़ौम खे बि फ़ख्रु हूंदो। हिनखे वठी वञी लाकअप कर, सुभाणे मां हिनखे कोर्ट वठी वञी चालान करे ऐं हिनखे मां जेल भेड़ो कंदुसि ऐं घटि में घटि असांजे मथे जो सूर त लही पवंदो। ओके सर, अचो मंसूर खान। ॻाल्हियूं हुन सां कबियूं न जेको पंहिंजे उसूल कोल ऐं ज़बान जो सचो हुजे। तूं त कूड़ो ऐं कूड़ो ऐं कूड़े माण्हूअ खे असां पंहिंजी जुतीअ जी नोक ते रखंदाऊं। बस मुराद बस, तूं मुझे तरे ते अची तूं मुझी तस्वीर करी दो और यो करे भी बर्दाश्त कंदुसि। तूं पंहिंजी इज़त ऐं साख खे बचाइण जी कोशिश ई न कर। इन पूरी सतराजीअ में तुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरी चुको आहे ऐं हर माण्हूअ जी ज़बान ते इहा ई ॻाल्हि आहे त शाहनवाज़ खान रुस्तम जे घर ते थापो हणाए उनखे दलील करे ऐं उतां छोकिरीअ खे वठी वियो। असां खां वधीक बदनाम त उहे थिया आहिनि जंहिंजी छोरी घर खां भॻी आहे ऐं उन छोरी खे मोटाइण जे लाइ उनजो भाउ वते थो अलॻि भॼंदो ऐं उनजो मुड़ुसु वते थो दर दर ते अलॻि धूड़ चटींदो। जेकॾहिं मूं सां पहुची विया त तुंहिंजा सही सबब थोरी न ॾियो। बार हट न रुस्तम, पंहिंजे लाइ कफन वठी रखजांइ। हिक हिक खे चूंडे चूंडे मारींदुसि, चूंडे चूंडे। वीचारी गुलपरी ऐं गूंज त रुली वयूं आहिनि। हाणे ख़बर न आहे असांजे नसीब में छा थींदो। शादी खां पोइ सुख ॾिसंदियूंसीं या उन्हनि जीअं अज़ाब ॾिसंदियूंसीं। उन्हनि त पंहिंजे लाइ पाण अज़ाब चूंडियो, उन में क़िस्मत जो कहिड़ो ॾोह आहे। वज़ीरा, गुलपरी त सोडल सां लाओ लहण जा ख़्वाब ॾिठा हुया। जेकॾहिं सोडल गुलपरी सां निकाह करे आ न, बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे हा, पर हुन ग़लति फ़ैसिलो कयो। पंहिंजी जान बचाइण लाइ गुलपरी खे दुश्मन जे दर ते छॾे आयो। हा नसीबा, वीचारी कूंज सां उहो ई कमु थियो ऐं ॿुधण में आयो आहे त कूंज वॾेरे वटा। हाणे इहा वीचारी पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी कान गुज़ारे सघंदी, दर दर जो वतंदी, ठोकरूं खाईंदी। थी सघे थो त उनखे अली खान वापसी वठी अचे, पोइ बि हू अली खान आ, कुझु गुज़ारे कान सघंदी। जॾहिं हू अली खान सां ख़ुशि ज़िंदगी नथी गुज़ारे सघे, पोइ तूं छो अली खान सां लाओ लहण जा ख़्वाब पई ॾिसी। मूं कॾहिं अली खान सां शादी करण जो सोचियो ई न आहे। बस हू कॾहिं अवेल सवेल मिलंदो आहे ऐं चिड़ाईंदो आहे। रज़न वारा हितां होश मिजाए विया हली। हू केॾी महिल कुझु बि करे सघनि था, इन करे तव्हांखे होशियारु रहणो पवंदो। ऐं सिर्फ़ु तव्हां असांखे इहो ॿुधायो, उन्हनि खे पोइ हटाइणो आहे या पूरो करिणो आहे। हाशिम, जेकॾहिं हू अचनि त उन्हनि खे सिधियूं गोलियूं सीने में हणियूं आहे, का बि रिआयत न आहे करणी। बाबा साईं, हिन दफ़े उन्हनि खे बख़्श कोन कंदासीं। बाबा, जेकॾहिं आया हितां रासन जा राश वेंदा लाश, छो त हाशिम जी धक हिकु मुड़ुसु पटी ते पूरो। बाबा साईं, इहा ग़लती हू कोन कंदा। जेकॾहिं इहा ग़लती कंदा ॾाढो पछताईंदा। हू अबे जा पुट न आहिनि जो उन्हनि मथां रहत कदी। मीरल, उनर, तव्हां भई वञो, वञी ॻोठ जे ॿाहिरि बीह रहो। जेको बि नओं माण्हू ॾिसो वञी लायोसि। अदी, तूं सही सही ॿुधाए, जेकर तूं हिते हिननि सां ख़ुशि आहीं त पोइ मां वापसि हलियो वञा। अदा,
खणी जो मल्हार मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहे, पर मां हिन झंग में नथी रही सघां। जेकर शहर में हुजनि हा त सही हो, पर हिते कोई बीमार थिए थो पियो, वक़्त सां अस्पताल बि नथा पहुचाए सघूं। अदी जेकर सुबुह तुंहिंजा ॿार थिया त उन्हनि जो हिते कहिड़ो मुस्तक़बिल आहे? छा उहे हिते बकरियूं चारींदा? मूं घणी कोशिश कई आहे, मल्हार खे चयो आहे त पाण शहर हली रहूं, पर हू पंहिंजे भाउ खे छॾे ई नथो। इहो ॿुधाए त पोइ तो छा सोचियो आहे, हितां निकिरी हलूं? अदा कुछ ॾींहुं सब्र कर त हिननि जो मुकमल शक ख़तमु थिए। जे अगरि तकड़ करे निकितासीं न त वाट ते ई पकड़जी पवंदासीं। मूं बि इहो ई सोचियो आहे। छा सोचियो आहे अदा? मूं इहो सोचियो आहे त शहर वञा ऐं बाबा खां पैसा वठी वापसि अचां ऐं हिते अची बकरियुनि जो धान वठी चारियां। हिते कहिड़ी न ज़िंदगी पुरसकून आहे। शहर जी निस्बत हिते वॾो सकून आहे। शहर में त रुगो भॼ भॼ आहे। इन ई करे भाॼाई मां बि हिते पंहिंजो घर ठाहे शादी करे रही रहंदुसि। हिते खोड़ सारी ज़मीनूं ख़ाली पयूं आहिनि, जिते तव्हांजो दिलि करे घर ठाहे वेही रहिजो। तव्हां था चओ का ॻाल्हि न आहे, पर मूंखे अकरम जे दिलि में वॾी खोट थी लॻे। न पुट, अकरम अहिड़ी ग़लती कोन कंदो। जेकॾहिं अहिड़ी ग़लती कयाई बि सही त हिन रेड़पट मां पंहिंजी भेण वठी कीअं पुछंदो? बाबा खणी जे अकरम जे दिलि में खोट हुजे बि सही, पर नाज़िश मूंसां धोखो न कंदी। तूं भुलियल ई अदा, तो नाज़िश खे महल ऐं माड़ियुनि जा ख़्वाब ॾेखारे अची हिते जंग में विहारियो अथई। छा हिकु शहर जी छोकिरी पूरी ज़िंदगी हिते जंग में गुज़ारे सघंदी? पर पुट, उन्हनि जे चहिरे में अञा बेज़ारी कोन थी लॻे। हा बाबा, मूंसां बि कॾहिं इहा शिकायत न कई अथसि त असां झंग में छो अची वेठा आहियूं। हाणे जॾहिं बि न हुनजो भाउ हिते आयो न त पोइ भाॼई खे शहर जूं यादूं ईंदियूं, उतां जा सुख यादि कंदी त पोइ हीउ घर असांजे लाइ जनम बणिजी वेंदो। ख़ुदा कंदो ईअं न थींदो अदा। मां हुनखे बेपनाह मोहबत ॾींदुसि। इंशाल्लाह हू शहर जा सभु सुख विसारे छॾींदी। अदा मां बि ईअं थो चाहियां त तूं हुनखे बेपनाह मोहबत ॾे, तॾहिं ई हू ख़ुशी में हिते रही सघंदी। त पोइ बि जेसीं ताईं अकरम हिते रहियल आहे न, उन ते नज़र रखिजो। जी अदा। पुट, जॾहिं तव्हां ॿाहिरि वेंदो न, आउं उन्हनि ते नज़र रखंदुसि। तव्हां बेफ़िक्र थी रहो। कमीनो कंहिंजा अच, जंहिंजे करे असां पंहिंजा सिर पंहिंजे हथनि ते खयूं घुमंदा था वठूं, उन कमीने असांजी इज़तनि में अची अखियूं विझियूं आहिनि। सोट, अॼु मूंखे पूरी पक थी वई त मिठण जे माराइण में शाह नवाज़ खान जा हथ आहिनि ऐं उन जी साज़िश करे मंसूर खान खे फासायो आहे। हा सौट, मंसूर खान खणी असांजो दुश्मन आहे, पर यार दिलि जो साहब आहे। अहिड़ियूं साज़िशूं हू न कंदो जहिड़ियूं साज़िशूं इहो कमीनो शाहनवाज़ खान थो करे। सोट, जॾहिं त मिठण जो कातिल शाहनवाज़ खान आहे ऐं रेसियाणी असांजे पंध करे थी, छो न हुनजे पंधनि ने ॾिसी ऐं केस तां हथु खणो। जेकॾहिं त मंसूर खान ॿाहिरि आयो न, उहो ई शाहनवाज़ खान खे डंडो ॾेई सघे थो। रिआयत त असां बि मीर शाहनवाज़ मथां कोन कंदासीं। मीर शाहनवाज़ खान बि इन इंतज़ार में आहे त असां हमिलो उन जे मथां कयूं, पोइ हू पुलिस जूं ट्रकूं भराए हिते पहुचंदो ऐं असांजा घर डराए पट करे छॾींदो ऐं असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे पंहिंजा माण्हू विहारे छॾींदो ऐं असांखे रूपोश थियण ते मजबूर करे छॾींदो। सोट, कुझु बि थिए, मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे। मां इन कमीने शख़्स खे बख़्श कोन कंदुसि ऐं जंहिं ॾींहुं बि बुल ॾिनई त पंहिंजे हथियार जो बारूद हुन जे सीने में लाहे छॾींदुसि, छो त जे दौलाब जे ददकनि सां ककर वसाए कहर, दरियाओ त छा पर सुकी वञे पार। एतिरो बुल हू बि कोन ॾींदो जेतिरो हू कमीनो आहे न, एतिरो ई हू बुरदिल आहे। इन करे इन मिरुअ जो असांखे अलॻि सां ई पतो कयो कमु। मानी कयां खाए कोन निकिरो आहे। जेसिताईं तूं मानी तयारु कंदीअ असां बि मोटी ईंदासीं। तव्हां वेंदा आहो न, यको मुंहुं करे हलिया वेंदा आहो। मोटण वारा किथां आयो? असां ॻोठ में ई हूं, ॿाहिरि कोन था वञूं। जेसिताईं तूं मानी तयारु कंदीअ न, असां मोटी ईंदासीं। पुछ वॾा। मिठू ही 5000
ही मोबाइल अथई इहो मोबाइल तोखे सुभाणे कीअं बि करे सोट गुलपरी ताईं पहुचाइणो आहे। सुभाणे जी मां तोखे पक नथो ॾियां, बाक़ी हा भाॼी खपाइण लाइ ज़रूरु वेंदुसि, 2-3 लामारा ॾींदुसि। जेकॾहिं गुलपरी अची वई पोइ मां ही उनखे ॾेई छॾींदुसि। मिठू तूं पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कर। शुक्र डायरेक्टर ही आहे, पर इहो बि मालिक साईं जो शुक्र जो हुननि ॿिए तरफ़ रुख कयो। तूं सोट वारनि जे पोयां वञ, चाच करे अच त काॾे था वञनि। जेकॾहिं ॻोठ खां ॿाहिरि वञनि त वापसि मोटी अचिजांइ। जेकॾहिं कंहिंजे घर में गिरनि त उन्हनि जे पोयां वञजांइ, पूरी जांच लही पोइ अचिजांइ। इन जो 1000। हा फिलहाल तूं निकर वञ। लाचार घरां भॼन जो अदा जे उनखे घर में सुख मिले हा त भॼी थोड़ी वञे हा। बस तू परावा सुर न रो, पंहिंजी क़िस्मत खे ॾिस ऐं चुप करे सुम्ही पव। शादी चढ़ी के ये तो मैं गए रात चइबो त कुंज खे रुस्तम खान वारनि खां वठी अची मीर शाहनवाज़ खान पाण वटि रहियो आहे। राज़न वारा उन चोरी के उते रहण हरगिज़ कोन ॾींदा। मिठू असल में वॾो वागू आहे मीर शाहनवाज़ खां। जेकॾहिं छोकिरी उनखे वणी वई न त पोइ उहा छोकिरी न रहज़न वारनि खे मोटाए ॾींदो न ई सोट वारनि खे। पर मीर शाहनवाज़ खान राज़न वारनि जे ख़िलाफ़ कॾहिं बि नथो वञी सघे। तू बोलियल आहीं मिठू। मीर शाहनवाज़ खान लाइ असल ख़तरो हो मंसूर खान, उनखे हुन हाथी को कराए छॾियो। हाणे मीर शाहनवाज़ खान खे या रहज़न वारा उनजे वार खे बि तो नथा ॾेई सघनि। जेकॾहिं रहज़न वारनि मीर शाहनवाज़ खान सां फिटायो न त हू पुलिस जे ज़रिए रहज़न वारनि जा बुंडी पटराए छॾींदो, वरी हू उनजे हथ ई न ईंदा। इहा ॻाल्हि तूं न कर। राज़न वारा वॾा झेड़ेकार आहिनि ऐं ताक़त रखनि था। उन्हनि जी ताक़त मीर शाहनवाज़ खान सां ई आहे। उन खां बग़ैर हू ॿार जीअं आहिनि। पोइ जेको बि ईंदो न उन्हनि खे पादर हणंदो। जेकॾहिं मीर शाहनवाज़ खान जो हथ रहज़न वारनि जे मथां हटी वियो न त पोइ सोट वारा ई उनजे घर में घड़ी उन्हनि खे पादर हणंदा। मां बि इहो ई थो चाहियां त छोकिरी खे मीर शाहनवाज़ खान वटि ई राहे छॾिए त जी रहज़न वारनि खे वज़न जी ख़बर पवे। रज़न कक्का वारा आया हा, पूरो ज़ोर लाथऊं त मां तोखे उन्हनि जे हवाले कयां। पोइ मूंखे उन्हनि जे हवाले करे छॾियो हा। मुफ़्त में मारी वञे हा। ऐं तुंहिंजी माउ खे तुंहिंजो मुंहुं बि ॾिसण न ॾिना। हिन बदनामी खां त मौत बहितर आहे। ॾिस छोकिरी, मां तोखे इज़त बख़्शण चाहियां थो। तूं અહીં जो पाण खे बदनाम करण जे कॾहिं पई आहीं? मां एतिरी त बदनाम थी चुकी आहियां जो कंहिंजे बि इज़त ॾियण सां मुंहिंजी विञायल इज़त वापसि कान थींदी। इहो मीर शाहनवाज़ जो तोसां वाइदो आहे। तूं छो मूंसां शादीअ लाइ राज़ पोइ ॾेखार। तुंहिंजी इज़त मां बहाल कराईंदुसि। हर माण्हू तोखे इज़त जी निगाह सां ॾिसंदो। मुंहिंजे राज़ पे ॾेखारण सां छा थींदो? छा तूं मूंसां निकाह जे मथां ॿियो निकाह विझंदे? न निकाह जे मथां निकाह छो? अली ख़ान जे निकाह मां तोखे पाण ई आज़ाद कराईंदुसि। उन लाइ तूं परेशान न थी, इहो मुंहिंजो कमु आहे। मूंखे कुझु ॾींहुं सोचण जी मोहलत ॾियो। इहा थी न ॻाल्हि। ठीकु आहे, सोचण लाइ त पूरी ज़िंदगी आहे तो वटि। छो त हाणे हितां तूं वञण वारी त आहीं कोन। तोखे रहणो हिते ई आहे, मीर शाहनवाज़ खान जी हवेली में। पोइ तूं मुंहिंजी ज़ाल थी रही या हिन हवेलीअ जी नौकरियाणी, रहणो त हिते ई अथई। इहो फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे।
सोचे बताए जाऊं जरूर। हिन लाइ त रिश्तनि जी खोट ई न आहे। कोई मूंसां निकाह करण छो थो चाहे? आख़िर न पोयां हिन जो मक़सदु छा आहे? हैदर कीअं मां अॼु मंसूर बाबा जी कोर्ट में हाज़िरी आहे। तव्हां हीअं कयो, जल्दी सां हलिया वञो, वकील साहब सां मिली करे मूंखे रिपोर्ट उते वञी इहा जांच कयो त हू मंसूर बाबा खे जेल मोकिलिनि था या अञा रिमांड में रखंदा। जी अम्मा साईं, मां हींअर ई कोर्ट जे लाइ निकिरां थो। ठीकु आहे, महल सां तव्हां निकिरी वञो ऐं वञी करे वकील सां मुलाक़ात कयो। कीअं मां ठीकु आहे। अम्मा साईं, असांजे लाइ छा हुकुम? तव्हां हिते ई हुजो। जीअं ई हैदर वापसि अचे तीअं ई असां रहज़न वारनि ॾांहुं निकिरी हलंदासीं। ठीकु आहे अम्मा साईं, असां हिते ई आहियूं। ठीकु आहे। वज़ीर, कोई अहिड़ो मौजूदो थिए जो बाबा मंसूर ॿाहिरि अची वञे। मुराद वारा केस त हथ खणी वेंदा, बाक़ी जेकॾहिं अम्मा साइण रहज़न वारनि खे मञाइण में कामयाबु वञे थी त पोइ बाबा मंसूर खे ॿाहिरि अचण खां केर बि नथो रोके सघे। वज़ीर ख़ुदा कंदो दाजी शाम अम्मा साइण राज़न वारनि खे राज़ी करण में कामयाबु वेंदी। हू वॾा ज़ालिम आहिनि, हक़ ऐं सच जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई न आहिनि, त उन्हनि खे राज़ी कीअं कबो? आमिर, जॾहिं भलाई थींदी आहे त किथां न किथां वाट निकिरींदी आहे। मंसूर बाबा सभिनीनि सां भलाई कई आहे, ख़ुदा कंदो उन सां बि भलाई थींदी। हा बिल्कुलु, मंसूर बाबा बि घणनि ई मज़लूमनि सां भलायूं कयूं आहिनि ऐं मंसूर बाबा सां बि मौला भलाई कंदो। इन कमीने शाहनवाज़ अदीर खां इनकार करे छॾियो। पुट, तव्हां सॼी उमिरि बि शाहनवाज़ चवण ते माण्हुनि खे पारियो आहे, उहो बि तव्हांजो मुखालिफ़ थी बीठो। शायदि इन में ई का मुंहिंजी न्याणीअ जी भलाई आहे। अम्मा, हू वॾो कमीनो शख़्स आहे, अधी हुनजे दर ते रहियल आहे। दुनिया असांजे मथां खिलंदी। मूंखे दुनिया जी खिलुनि जी परवाह न आहे। बसि रब खां मुंहिंजी इहा ई दुआ आहे त जिते बि मुंहिंजी न्याणी हुजे ख़ुशि हुजे। पूंज असांजे घर खां सवाइ किथे बि ख़ुशि न रही सघंदी। धीअ, हिननि ज़ालिमनि हुनखे उते बि त सुकून सां रहण कोन ॾिनो न। हाणे मां पछतायां थो, जेकॾहिं अधी हुई त पंहिंजे मुड़ुस जे घर त हुई न। पर माण्हू असांजे मथां खिलूं पिया कनि, चवनि पिया त हिकु अयाश परस्त वॾेरे जे दर ते आहे। जंहिंखे बि ख़बर पवंदी न त उहो माण्हू असांजे तरफ़ किरियल नज़रुनि सां ॾिसंदो ऐं असां कंहिंखां बि पंहिंजो मुंहुं लिकाए न सघंदासीं। अरे छोरा, इन खां इहो सुठो न आहे त इन मीर शाहनवाज़ खे बंदूक मारे ठप करे छॾे। तूं छा थो सम्झी बाबा? जंहिं ॾींहुं इहो वॾेरो मुंहुं जे साम्हूं आयो न त हुनजी मुंडी कटे कुतनि खे खाणे ॾिमांसि। रोक जेकरे ककर वसाए कार दया त चाह पर सुकी वञे ॿार। अदा असां मीर शाहनवाज़ खान वाजिब अमल करे रहियो आहे। मीर शाहनवाज़ खान असांखे कमज़ोर सम्झी वेठो आहे, जेका उनजी ग़लती आहे। ऐं इन ग़लती मां असां ई फ़ाइदो वठंदासीं ऐं पोइ इन शाहनवाज़ खान खे असां ई पूरो कंदासीं। अदा हाणे हू निकिरंदो त पंहिंजे बंदोबस्त सां निकिरंदो, छो त हू ॿार न आहे जो लापरवाही करे। मूंखे ख़बर आहे त हू वॾे में वॾो मांगर बछाए। हाणे इन जो शिकार असांखे ई करिणो आहे। न को इहो ॾोह हुन कयो आहे, पर असांजे भाउ जो कातिल बि इहो ई आहे। हाणे कुझु बि थिए इन खे लेटाइणो ई पवंदो। अदा असांखे गुमराह करे ऐं असांजे भाउ जे खून जो इल्ज़ाम मंसूर खान जे मथां आणे छॾियईं। जेको हुबे वतन हूंदो आहे न, उहो कॾहिं बि पंहिंजनि जा खून न आहे कंदो ऐं मंसूर खान हुबे वतन आहे। अदा मां त चवां थो असां हिन केस मां हथ खणी वञूं। जेकॾहिं रेसाणी ॿीहर पंधु करे अचे थी त पोइ असां केस तां हथ खणी छॾींदासीं। जे असां केस तां हथ खयूं ऐं मंसूर खान ॿाहिरि अची वियो त मंसूर खान शाहनवाज़ खान खे कॾहिं बि माफ़ न कंदो। मंसूर खान जे ॿाहिरि अचण खां पहिरियां ई असां इन कमीने शख़्स शाहनवाज़ खान खे असां ई लेटाए विझंदासीं। जेकॾहिं असां खां डाको थी वियो न त मंसूर खान उनखे पक्ष कॾहिं कोन कंदो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।